मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं असांजे इलाइक़े में नमाज़ में रफ़ुल यदैन ते काफ़ी इख़्तिलाफ़ हलनि था, उन जी का वज़ह अदा फ़रमायो। नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन सहाबा जो ज़माने जे अंदरि बि इख़्तिलाफ़ रहियो आहे। तमामु वॾा सहाबा नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन सां नमाज़ पढ़ी आहे। वरी काफ़ी सहाबा रफ़ुल यदैन खां बग़ैर बि नमाज़ पढ़ी आहे। रफ़ुल यदैन इन खे चइबो आहे, रफ़ माना हथनि खे बुलंद कयो, यदैन माना तव्हांजा ॿई हथ नमाज़ जे अंदरि अल्लाह अकबर करे हथ हेठि मथे करणु। हे तमामु सहाबा पंहिंजे आख़िरी टाइम ताईं नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन कयो आहे। वरी तमामु सहाबा आख़िरी टाइम ताईं पंहिंजी नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन न कयो आहे। इहो ज़मानो सहाबा जे ज़माने में हुयो। उहो इख़्तिलाफ़ उन ज़माने खां कोई इख़्तिलाफ़ हाणे न थियो आहे नमाज़ में रफ़ुल यदैन वारो। उन ज़माने खां वठी करे उहो इख़्तिलाफ़ सहाबा जे अंदरि हुयो। इन खां बाद में मसलक थियो इमाम अबू हनीफ़ा, इमाम शाफ़ी, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल, उन्हनि जे अंदरि बि इहो इख़्तिलाफ़ रहियो। पर उन्हनि जो इख़्तिलाफ़ अहिड़ो न हो जीअं असांजे ज़माने इख़्तिलाफ़ आहे। कोई बंदो जेकॾहिं रफ़ुल यदैन सां नमाज़ पढ़े थो न त यादि रहे त नमाज़ थी वेंदी हुनजी। कोई बि बंदो इहो हुकुम न लॻाए त इन जी नमाज़ कान थींदी, नमाज़ उनजी थी वेंदी रफ़ुल यदैन सां। अहिड़ी तरह कोई बंदो जेकॾहिं रफ़ुल यदैन नथो करे त उनजी बि नमाज़ थी वेंदी। छाजे करे त इहे ॿई जेको आहे तरीक़ा सहाबा जे ज़माने में मौजूदु हुया। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जलील क़दर साहबी आहे, उन पंहिंजी ज़िंदगी में रफ़ुल यदैन सां नमाज़ न पढ़ी आहे। त असां जेको आहे न, असां अब्दुल्ला बिन मसूद जी तक़लीद कयूं था त उन साहबी न कई, असां बि जेको रफ़ुल यदैन नथा कयूं। बाक़ी इन खां अलावा ॿिनि साहिबनि रफ़ुल यदैन कयो आहे। त हिन ज़माने में ॾिसो जीअं असां उमिरि ते वेंदा आहियूं त अरब जेको आहे न उहो नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन कंदा आहिनि। अल्लाह अकबर करे हथ ॿधा, पोइ इन खां बाद में रुकू में वेंदा, पोइ कंदा अल्लाह अकबर। त हे शाफ़ी मसलक जा आहिनि, उहो रफ़ुल यदैन कंदा आहिनि। हाणे इन शिदत में असांजी सिंध जे अंदरि शिदत आहे वॾी। साईं जेको रफ़ुल यदैन करे थो उन जी नमाज़ न आई, जेको रफ़ुल यदैन नथो करे उन जी बि नमाज़ न आई। हे बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे, हे शिदत आहे। सहाबा जे ज़माने में कंहिं बि साहिबी जे मथां इख़्तिलाफ़ न कयो त तूं रफ़ुल यदैन करनि तुंहिंजी नमाज़ न थींदी। बल्कि सहाबा जो तूं जेकॾहिं रफ़ुल यदैन करें थो ठीकु आहे, तुंहिंजी नमाज़ थी वेंदी। ऐं जेको साहिबी रफ़ुल यदैन न पियो करे त अॻिले साहिबी फरमाए तुंहिंजी बि नमाज़ थी वेंदी। छाजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़ुल यदैन सां नमाज़ पढ़ी आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी जेको अमल हुयो न, आख़िरी अमल, उन में असां ॾिठोसीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रफ़ुल यदैन सां नमाज़ न पढ़ी हुई। त हे ॿई तरीक़ा जेको आहे साबित आहिनि। उम्मत जेको आहे इन जे अंदरि शिदत न करे, शिदत सां तुंहिंजी नमाज़ न थींदी, इन जी नमाज़ थींदी, हे बिल्कुलु ग़लति आहे। मतिलबु नमाज़ जेको आहे ॿिन्हिनि तरीक़नि सां थी वेंदी, रफ़ुल यदैन सां बि थी वेंदी, रफ़ुल यदैन खां बग़ैर बि नमाज़ थी वेंदी। कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे।